सिंध डेवलपमेंट सोसाइटी पारां सहाफ़िन सां गॾु हैदराबाद प्रेस क्लब में वर्कशॉप कोठायो वियो, जंहिंमें समाजी अॻवाननि वकीलनि शिरकत कई। उन मौक़े ते सिंध डेवलपमेंट सोसाइटी पारां ख़ैबर पख्तूनख्वा ऐं सिंध में सनफ़त मबनी तशदद जी रोकथाम लाइ संदन कयल कारकर्दगी बाबति आगाही ॾिनी वई। वर्कशॉप में शामिल अॻवाननि प्रोजेक्ट मैनेजर वाजिद शम्स मेमण, रेशमा थेबो, पारस गफ़ार मलिक ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त ही बेसिकली जेंडर बेस्ड वायलेंस जे खात्मे जो प्रोजेक्ट है या प्रोग्राम है, जंहिंमें इहा कोशिश की पे वञे त ख़वातीन जे ख़िलाफ़ जेको तशदद थिए थो उन्हनि खे तयारु कजे त जीअं हुन जो मोह ॾेई सघनि, मुक़ाबिलो करे सघनि ऐं कारआमद शहरी थी पंहिंजे समाज में बहितर ख़िदमतूं सर अंजाम ॾेई सघनि। ज़िले जमशोरे जा 10 ॻोठ हुआ, जंहिंमें थाणो बुला खान, कोटड़ी, सिकंदराबाद ऐं ॿिया इलाइक़ा शामिल हुआ। उन में 2016 खां 2020 में असां औरतुनि जे तशदद जे ख़िलाफ़ जेको ही प्रोजेक्ट हो, जेको ट्रो केयर ऐं कारिता सां गॾु रहियो, उन जो जेको असांजो ही सॼी सफ़र रहियो, उन में औरतुनि जी सर्वाइवर्स, औरतुनि ते जेको तशदद थियो, उन्हनि जी असां काउंसलिंग कई, उन्हनि जी मशावरत कई, उन्हनि खे ट्रेनिंग कराई, उन्हनि जी लाइवलीहुड ते ट्रेनिंग्स थियूं, उन्हनि जी ब्यूटिफिकेशन कोर्स ते ट्रेनिंग थियूं ऐं उन्हनि खे असां लिंक करायो मुख़्तलिफ़ इदारनि सां, ताकी हू पंहिंजो केस एज़ अ इंसानी हुकूक जे तौर विढ़ी सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।